नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा आहियूं त कंडियारो में मुक़रर थियल नयो तालका एजुकेशन ऑफिसर प्राइमरी मेल मोहम्मद ابراهيم जोखियो चयो है त तरक़ी जा समूरा राज तालीम में ही समायल आहे। तालीम हूंदी त असां बि हूंदासीं, जेकॾहिं तालीम न हूंदी त असांजो वजूद ख़तम थी वेंदो। उस्ताद पैगुंबरी पेशो आहे। उस्ताद खे घुर्जे त हू स्कूल में ईंदड़ शागिर्दनि खे पंहिंजे औलाद जीअं सम्झी तालीम ॾियनि। कोरोना जी वबा सबबि अॻे ई सिंध जी तालीम मुतासिर थी आहे। हाणे उस्तादनि खे तालीम ते ख़ासि तवजह ॾियणी पवंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार इन नेशनल प्रेस क्लब कंडियारो जे सहाफ़ियुनि जे वफ़न सां ॻाल्हाईंदे कयो। CEO तालीम प्राइमरी मोहम्मद ابراهيم जोखियो जो चवणु आहे त तालीम असांजे शऊर, असांजे रत में समायल आहे। तालीम इंसान जो जियापो ऐं सहारो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।